सिंधी ॿोलीअ में पहाका ऐं चवणियूं दुनिया जे ॿियनि शाहूकार ॿोलियुनि जियां हर मौज़ूअ ते मौजूद आहिनि, जीअं ॻोठनि ऐं शहरनि बाबति, इलाइक़नि बाबति, ज़ातियुनि बाबति ऐं धंधनि बाबति। हाणे जीअं वारी वारा चवंदा आहिनि वारी मुठ मां वारी वियो, वारी वांगुरु वक़्तु वारी वांगुरु मुठ में वही वियो। मक़सदु इहो त उहो उन इलाइक़े जो आहे। अहिड़े नमूने दरियाई इलाइक़नि जा या जाबलू इलाइक़नि जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा चवणियूं ऐं पंहिंजे तजुर्बा ख़ासि तौर ते हीअ जेके पहाक आहिनि इहे इंसानी जो हिन जा ज़िंदगीअ जा हिकिड़ा तजुर्बा आहिनि जेके उहे बयानु थियनि था ऐं उहे हिकिड़े ॾींहं में नथा थियनि, उहे पंहिंजे इन हिसाब सां उन तजुर्बे मां गुज़रण खां पोइ उहो हिकिड़ी जाइ ते तयारु थी वञे थो मवाद, पोइ अहिड़ो किथे मौक़ो अची थो वञे त हाणे जीअं हुनजो चवंदा आहिनि त साईं शल न गंजे के को अला न ॾे। हाणे इहो हिकिड़े ॾींहं में हुनखे ज़हन में न आयो आहे, पर हुन उहो पंहिंजे सॼो जेको तर आहे या जेका एनवायरमेंट आहे उन में इहो ॾिठो आहे त भई इहो जेको माण्हू आहे उहो को न माना हुन जा इहे कोन्हे त को पंहिंजे वाक़ई पंहिंजे मथे खे को खोए थो, न हुनजो मिसाल इहो थो वञी बीहे त इहो शल न अला के माना शल न कंहिं माण्हूअ खे चारि पैसा मिली वञनि, अमीर थी वञे त उहो पोइ जीअं गंजो पंहिंजे खां खून कंदो आहे पोइ पंहिंजनि जा खून कंदो। ऐं असां वटि जेका क़बाइली जंग आहे या क़ौमी जंग आहे या असांजी जेका घरेलू जंग आहे उन जे लाइ शल न अला कंहिंखे गंजे को न ॾे। ॾे जी इनक सां माण्हू पंहिंजी लिखणी बि नथो पढ़ी सघे। यानी इहो बि हिकिड़ो मिसाल आहे, साईं कमाल आहे त ॿिए जी इनक सां माण्हू पंहिंजी लिखणी बि नथो पढ़ी सघे। माना इहो त ॿिए जी जेको नज़रियो आहे उन नज़रिए ते हलण सां माण्हू जी पंहिंजी ज़िंदगी बि तबाह थी वञे। ख़ासि तौर ते शिकारपुर जो हिकिड़ो पहाको आहे जेको चवंदा आहिनि त शिकारपुरी नियत बुरी, ऐं आम तौर ते चवंदा आहिनि त कच्छ में क़ुर हथ में छुरी। न, ईअं न आहे, कच्छ में क़ुर वारो मामिलो न आहे, हथ में क़ुर आहे, ज़ाहिरी क़ुर हुनजे हथ में आहे, कच्छ में छुरी अथसि। त इहो आहे शिकारपुरी नियत बुरी, हथ में क़ुर, कच्छ में छुरी, यानी बग़ल में छुरी हूंदी। असुलु पहाको इहो आहे, पर हुनखे तजनीस जे हिसाब सां कच्छ में क़ुर करे छॾियो। त अहिड़े नमूने सां खोड़ अहिड़ा पहाका आहिनि जेके मां सम्झां थो त हा वरी छाकाणि त इहे जेके असांजा छोकिरा रुलंदा वतंदा आहिनि, चिदनि खेॾंदा ई कंदा, कंहिंजो घर टपी वेंदा, कंहिं पलाल हूंदो त हुन टपा ॾींदा, पोइ वॾड़ो को हूंदो चवंदो आहे बा को हीअ ॼणी थी डिगरनि ते पिटी कंदी, चवंदुसि ईअं हिनखे ॿारु आयो अलाए छा आयो, हिते हुते पिया रुलंदा हुआ त वही ॼणी थी डिगरनि ते पिटी कंदी। सो असां वटि वरी हिकिड़ो मशहूरु आहे इहा ॻाल्हि त झंडल पीर वटां चवंदा आहिनि साईं झंडल पीर जे हिसाब सां हिकिड़ो पहाको आहे, पीर झंडा अंदरि मच्छी ॿाहिरि कंडा। हाणे असां जॾहिं पलो खाईंदा आहियूं न कंडो अटकी पवंदो आहे त ई चवंदा पीर झंडा, पीर झंडो असांजे भरिसां आहे पाड़े में आहे त पीर झंडा अंदरि मच्छी ॿाहिरि कंडा। ऐं वाक़ई ईअं आहे, मच्छी खाओ जेकॾहिं तव्हां कंडो लॻे त चओ त पीर झंडा अंदरि मच्छी ॿाहिरि कंडा, वाक़ई थी वेंदा। हाणे इहे तजुर्बा आहिनि, इहा दानिश आहे, इहा ॾाहप आहे। जीअं मूं अर्ज़ु कयो त रस्ते ते जेके माण्हू वेठा हूंदा उहे पोइ इहो ॾिसंदा त इहो कोई थोरो भाड़ियो टाइप जो माण्हू थो वञे, पोइ हुनखे चवंदा हा ला अथई ॾेढर मां, पोइ सम्झी वेंदो त भाउ हाणे मां हिननि जे अखियुनि में अची वियो आहियां, या हाणे इहो माकोड़े वारी चाल न हल पुट त मां सम्झां थो सुञाणा तूं कंहिंजो पुटु आहीं। वरी ईअं चवंदा त कंहिंजी नानीअ खां वाक़ुफ़ु हुजे त हुन पेट कड़ो गाड़िजे, वाक़ई सही आहे। कंहिंजी ज़ात खां वाक़ुफ़ु हुजे त हुन पेट कड़ो गाड़ो। वरी मूं ॾिठो त साईं जो उहो अची कहिड़ो चवंदा आहिनि न साईं, ॾंद पटे न ॾिसजनि कंहिंजा, हा उमिरि जी लाइ मूं इहो ॿकरियुनि जे हिसाब सां ॾिठो त वाक़ई इहे ॾंद पटे ॾिसण जे भाई जंहिंजी उमिरि खां वाक़ुफ़ु हुजे हुन ॾंद पटे छा ॾिसजनि। मूं ॿकरियुनि में ॾिठो त हुन जा कचड़ा ॾंद था थियनि, पोइ बिड़ांदो थो, पोइ चोगो थो थिए, पोइ छॻो थो थिए। इहो पहाको माना मालबंधन जो पहाको आहे। जीअं चवंदा आहिनि त जहिड़ी माई तहिड़ी जाई, माना जहिड़ी माउ हूंदी धी बोड़ी हूंदी, या चवंदा आहिनि त खाओ सावरनि जो ख़ैरु गुर पेकनि जो, अहिड़े क़िस्म जो माना मुख़्तलिफ़ आहिनि। चवंदा आहिनि त भई क्रो जेको आहे मटन जो पाणी सुकाईंदो आहे, या मिसाल ॾींदा निकिरो त भई पराए त ॾे हर को पंहिंजा सूर पिटे, अहिड़े खोड़ क़िस्म जा आहिनि। या नियाणियुनि ते हूंदा आहिनि त भई धकण धी के कन करे नो, माना धी खे दड़को ॾींदो त नूंहं खे डायरेक्ट न अची सघंदो। जीअं हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त अदल जे घर महिमान मुंहिंजे दिलि खे लोॾो ई न। अने मतिलबु ॿिया त महिमान वग़ैरह अचे त ज़ारो जी महिमान नवाज़ी करणी थी पए, पर भाउ जे घर में हूंदो त माना मूंखे को परेशानी न, उहो पाण ॼाणे पाण माना अहिड़ी तरीक़े सां। या वरी अंधी जहिड़ी सावरे तहिड़ी पेके, त माना अंधो माण्हू जेको हूंदो आहे उनजी ज़िंदगी ऊंधे आहे, उहो जहिड़ी सावरे जी या पेके जो त को फ़र्क़ु कोन थो पए। या वरी ॿियो हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त भई लोक लॾण ते चरी अॾण ते। हाणे लोक लॾण ते माना अहिड़ी शइ जेको
माना माण्हू कमु पूरो करे छॾीनि उन खां पोइ वरी बेवकूफ़ माण्हू हूंदो चवंदो पोइ कयां ॼण माना हुनजो टाइम ई कोन हूंदो वक़्तु न हूंदो हथ मां निकिरी वेंदी का शइ त उहो बेकार थी वेंदी ॼण त इहो मिसाल ॾियनि त लोकल ॾिण ते चरी ॾिण ते हा या उघाड़ी कुनी कामन हा त चवंदा भई उघाड़ी हूंदी त ज़ारा काम ईंदा उन ते त फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो मिसाल औरतुनि ते बि ॾींदा आहिनि त जेके औरतूं ईअं बिना पर्दे घुमनि थियूं या ओवर आहिनि घणो त उन्हनि ते ॻाल्हियूं थींदियूं या उन्हनि जे लाइ नुक़सानु थींदो अहिड़े क़िस्म जो माना वॾिड़ियूं चवनि थियूं भई त जेको आहे वॾी उघाड़ी कोन्हे कामन हा ॿियो हिकिड़ो पहाको हूंदो आहे त बोरा पिया सिबिया उठ तॾहिं पिया रुना त जीअं ई माना बोरा सिबजनि पिया त उठनि खे खुखे पियो त भई हाणे इहो ॿार असांखे खणणो पवंदो त उहो अॻे ई उन करे रोअनि पिया वेठा त माना अहिड़ी शइ जेका असां ॾिसी करे भई असांखे तकलीफ़ अचणी आहे त उन जो अॻे में असरु थी वञे उनखे माना अहिड़े क़िस्म पहाको चवंदा भई उठनि जेका ॾिठा त बोरा पिया सिबंदो अॻे ई पिया रोअनि वेठा त इहो असां ते ॿार पवंदो आहे हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां त जंहिंजे गुंदी में दाणा तंहिंजा चरिया बि सियाणा त माना जंहिंखे पैसो आहे मिल्कियत आहे सभु कुझु आहे उहे हरामी बि हूंदा चरिया बि हूंदा तॾहिं बि उन्हनि जी ले आहे ॼण ऐं हिकिड़ो जेको माण्हू शहर वारा आहिनि वीचारा ग़रीब हूंदा उनखे कुझु बि कोन हूंदो पर उनजी ओतिरी वैल्यू न हूंदी आहे ॿियो हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त सूंहं सिके सनत खाए सूंहं सिके सनत खाए जो माना मक़सदु आहे त कंहिंजी साए ते चढ़ी वेंदी आहे कंहिंजो लकु हूंदो आहे भाग हूंदो आहे त उते उहो भाग जेको आहे उहो कामयाबु वेंदो आहे उते सूंहं कंहिंजी कमु न ईंदी आहे त अहिड़े क़िस्म जा नंढा नंढा मिसाल आहिनि जेके असां वॾिड़ियूं असांजे घरनि में चवंदियूं रहंदियूं सियाणी विझ रधे पके में पाणी हाणे मिसाल कीअं त धी सियाणी माना को महिमान वग़ैरह ईंदो त भाॼी वाॼी मानी वञी पकल हूंदी त हाणे उहो महिमान जो अची वेंदा उन्हनि जी पूरत कीअं कनि पोइ सियाणी मायूं जेके हूंदियूं आहिनि वरी विझंदी पाणी में त जीअं या चांहि में या मानी में त जीअं घणी थिए त महिमान बि खाई सघनि त अहिड़े तरीक़े सां मिसाल ॾींदा त धी सियाणी विझ रधे पके में पाणी में रधियल पकल में पाणी विझी वधाईंदियूं ॿियो हिकिड़ो मिसाल ॾींदा त सुञ भेज आई अघु पुछाईंदी आई माना सुञो हिकिड़ो माण्हू हूंदो ग़रीब हूंदो उन कुझु कोन वॾाई एॾी हूंदसि वरी वेंदी त वञो अघु पुछंदी भई घणे मणा हे एतिरे में हूंदो कुझु कोन वठणो कुझु कोन हूंदसि पर मिड़ई अघु पुछाईंदी वेंदी त भई केतिरे जो आहे कीअं माना पाण शो ॾेखारींदी मां वॾी पैसे वारी आहियां भई शइ ख़रीद करण ईंदी उहो अघु केतिरो आहे माना पाव न पुछंदी किलो न पुछंदी वञी त मणनि जी ॻाल्हि कंदी कुझु पहाका अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ासि हिकिड़े पस मंज़र में या हुन में बयानु कया वेंदा आहिनि मिसाल सिंधी हिकिड़ो पहाको आहे त थोरे धोपे मंझि दरिया त बि ओझ न छॾे ओझरी यानी दरिया जे अंदरि बि जेकॾहिं यानी केतिरे बि पाणी में उहा गुज़रे केतिरे पाणी में धोपी वञे पर बि पोइ बि जेका ओझरी आहे उहा पंहिंजी बदबू या बू जेका आहे उहा न छॾींदी जंहिंखे हिकिड़ो उर्दूअ में या हिन में चवंदा आहिनि तुख में तासीर सोबत असर त बाबा तुख़म जो तासीर ज़रूरु थींदो आहे ऐं सोबत जो बि असरु थींदो आहे त अहिड़े क़िस्म सां हीउ जेको अच्छा ॿिया वरी जेके थोरा हिकिड़ा सियासी पस मंज़र जा जेके आहिनि से पहाका थींदा आहिनि मिसाल जेको आहे सो चवंदा आहिनि त पंहिंजो जीअं चइबो आहे सिंधीअ में हिकिड़ो पहाको आहे त दो धूड़ चने सर छाई हाणे इन जे लाइ हुनजो चवणु आहे त बाबा दोदे जे पोयरनि बि को एॾो मतिलबु दो ठीकु आहे दोदे पंहिंजो किरदारु अदा कयो पर अॻिते हली दोदे जे पोयरनि में को ॿूटो न ॿारियो पोइ जेके बाद में माण्हू आया या नस्ल आया या तारीख़दान आया उन्हनि चयो त हाणे हुन बि त कमु कोन कयो पर मज़ो हिन बि कोन कयो त इन करे पोइ इहो थियो त दो धूड़ चने सर छाई साॻे तरीक़े सां पंहिंजो हीउ जो चवंदा आहिनि त ज़ातियुनि ते आहिनि सम्झो पंहिंजो खटियुनि ते थींदा आहिनि माछियुनि ते आहिनि पोइ फलाणनि ते आहिनि जेकॾहिं उहे वरजाइबा त मुमकिन आहे त उन ज़ात वारा माण्हू थोरा नाराज़ बि थी वञनि पर इहे बहरहाल पहाका जेके ज़ातियुनि सां रिलेटेड आहिनि उहे बि जेको आहिनि सो अचणु खपनि तारीख़ जे हुन में ॻाणे में त घटि में घटि माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचे त फलाणे ज़माने में फलाणे माण्हुनि जे लाइ हीअं सम्झो वेंदो या हीअं चयो वेंदो हाणे ज़ातियुनि मुतालिक़ जेके पहाका आहिनि उन्हनि में हिकिड़ो पहाको मिसाल चवंदा आहिनि त बाबा अड़ी कई जहिड़ी ॿुरड़े कई ॿारनि सां या खटी हिक जी टी या मिसाल चवंदा आहिनि त माछी जो कुतो मिरो में पासो हाणे अहिड़े क़िस्म जा ॿिया खोड़ पहाका जेके रीजन वाइज़ बि आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि हूंदा आहिनि मिसाल के अहिड़ा हूंदा आहिनि जेके ख़ासि हिकिड़े इलाइक़े सां जेको सो तालुक़ु रखंदा आहिनि त इहे जेके पहाका आहिनि इहे ज़ातियुनि मुतालिक़ या इवन माण्हुनि जी किरत मुतालिक़ त जीअं पुराणे क़दीम जेको आहे सो द्रावड़नि ऐं शूदरनि ऐं इन्हनि जे दौर में जेके आहिनि से मिसाल जेको चयो वेंदो हो त बाबा नाई ऐं दाईअ खे शहर खां ॿाहिरि रखो साॻे तरीक़े सां चवंदा आहिनि त नाईअ जो जेको आहे सो पंहिंजो वात या दाईअ खां दुन गुझो आहे इहो बि हिकिड़ो पहाको आहे
या चवंदा आहिनि त बाबा नाईअ जो हथ बि हले वात बि हले। त अहिड़े क़िस्म जूं जेके ज़ातियुनि सां हा अच्छा जीअं चवंदा आहिनि त मिसाल हिन जे कुंभर जे घर में थांव कोन हूंदो आहे, ॾखण जे घर में ॾोही न हूंदी आहे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो पंहिंजो ॾीए जे हेठो ऊंदहि अहिड़े क़िस्म जा जेके पहाका से मुख़्तलिफ़ माण्हुनि जी किरतुनि सां बि लाॻापियल आहिनि। हाणे जेकॾहिं कंक्लूड कजे त हीअं चई सघिजे थो त जेके पहाका आहिनि से असांजी जेका क़दीम मुआशरती ज़िंदगी आहे उन जो बि हिकिड़ो अक्स ऐं हिकिड़ो ओलड़ो आहिनि। जंग में कुझु थियो आहे त उहो बि पहाके सूरत में, घर जे अंदरि जेकॾहिं का थिए थी त उहो बि उनजे अंदरि, किरत जे अंदरि कुझु थिए थो उहो बि उनजे अंदरि, या मिसाल चवंदा आहिनि बाबा शहर बहर आहे, यानी शहर जे अंदरि जीअं बहर जे अंदरि सभु कुझु हूंदो आहे तीअं शहर जे अंदरि हर शइ मौजूदु हूंदी आहे। या मिसाल जेको चवंदा आहिनि त जंगल में मंगल, इन जो मतिलबु आहे त झंग जे अंदरि उहो मंगल जी लफ़्ज़ी माना आहे टांडो। जीअं मंगल खे सिंधीअ में अंगारो चइबो, अंगारी माना त अंगारो ऐं टांडो आहे। हाणे जंगल जे अंदरि मंगल जो मतिलबु आहे त झंग जे अंदरि जेकॾहिं को माण्हू रोशनी ॿारियूं वेठो आहे त पोइ हुनखे चइबो आहे त हे माण्हू जंगल में मंगल कयूं वेठो आहे। त इहे जेके हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ आहे, हिकिड़ो हिकिड़ो मुहावरो आहे, हिकिड़ो हिकिड़ो जेको पहाको आहे, सो उन जे पुठियां हिकिड़ी क़दीम तारीख़ आहे, उन जे पुठियां हिकिड़ी रिघी जेको आहे उनजो पस मंज़र आहे। मिसाल जीअं चइबो आहे घोड़ा ॾे घोड़ा, क़दीम ज़माने में सिंध ते जॾहिं सेंट्रल एशिया मां, अफ़गान मां, ईरान मां ऐं विच एशिया मां जेके हमला थींदा हुआ त उहे जॾहिं हमला ईंदा हुआ, उहे हमलियावर जॾहिं ईंदा हुआ त उहे सदाईं घोड़नि ते ईंदा हुआ। तंहिंजे करे माण्हू सिंधीअ में अॼु बि चवंदा आहिनि त बाबा घोड़ा ॾे घोड़ा। साॻे तरीक़े सां इहो थींदो आहे त माण्हू चवंदा बाबा मूंसां बगदाद थी वियो। बगदाद ते जेके हलाकू ख़ान खां वठी करे मुख़्तलिफ़ ज़ालिमनि ऐं जेको आहिनि सो हाकिमनि जेके काहूं कयूं, पोइ उन शहर सां जेको थियो उन जे करे अॼु बि सिंधीअ में इहो या पंहिंजे केतिरियुनि ॿोलियुनि में इहो पहाको आहे त असां सां बगदाद थी वियो। साॻी तरीक़े सां करबला जो जेको आहे सो इहो थींदो आहे। उन खां पोइ पंहिंजो हा सोटी हुजे साण त गॾु गोही न करे, ऐं पंहिंजो हाथीअ खे हिंदुस्तान ॾेखारियो वियो या हाथी हिंदुस्तान ॾिठो त हिंदुस्तान ते जेके बि काहूं थियूं त हिकिड़े ई साॻे हाथीअ ते मुख़्तलिफ़ बादशाह ईंदा हुआ। पोइ जॾहिं हाथी हिकिड़ो ई रस्ते सां ॿ टे दफ़ा वियो त उन खां पोइ हाथी पाण ई हलंदो हो, पोइ उनखे इहो पहाको थियो त बाबा हाथी हिंदुस्तान ॾिसी छॾियो आहे। ईअं बि नाहे त पहाका ऐं चवड़ियूं रुगो ज़ातियुनि बाबति आहिनि, पर उहे जानवरनि बाबति पिणु चया विया आहिनि। किथे जानवरनि खे होशियार, दिलेर, चालाक, मेहनती त किथे ढिजणो पिणु ॾेखारियो वियो आहे। कुते बाबति हिकिड़ो आहे, कुतो छा ॼाणे कणिक जी मानियूं आहे, ऐं ॿियो अंधी पीए कुती खाए, पाण न पाले कुता धारे, तकड़ी कुती अंधा गुलड़ ॼणे, पेट त कुता पिया पालनि, पंध खां कुते जे वात में भलो। अच्छा भला हाणे असांखे तव्हां ॿुधायो त गॾहनि बाबति ऐं घोड़नि बाबति कहिड़ा कहिड़ा पहाका आहिनि? गॾ बाबति सोंटी हुजे साण त गॾ गोई न करे, घर घोड़नि खे ॿार चोरनि खे, खेराती घोड़ीअ जा ॾंद न आहिनि ॾिसबा, गॾ साॻियो आथर ॿिया, गॾ छा ॼाणे ज़ाफ़रान जो अघु, घोड़ो गाह दोस्ती कंदो त खाईंदो छा। अच्छा तव्हां इहो ॿुधायो त मेहूं, ॻऊं ऐं ढगा इन्हनि बाबति बि खोड़ पहाका आहिनि, चवणियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां कहिड़ा कहिड़ा ॾिसो था? में ते आहे, में चए ॻऊं खे हलड़ी पुछकारी, इन में ॻऊं में ॿई अची विया, ऐं ॿियो आहे बगतार जो ढगो बि विया में, खीर ॾींदड़ गांइ जो लतूं बि सुठियूं, ड्रव जले में ॿियो वाणियो। अच्छा जानवरनि खां पोइ असां पखियुनि बाबति बि खोड़ पहाका आहिनि, उहे तव्हां कहिड़ा कहिड़ा गॾु कया? कुकिर कोड़ीअ जी नाव वॾेरे जो, ऐं कांव तेरा बच्चा, कांवनि खे पंहिंजा बच्चा प्यारा, दूसरी चए बड़ खे मां उॾामां थी पाण खे संभालजां, विलायत जी क़बर सिंध में वेना।